हिकिड़ी ॻाल्हि असां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं त ॾिसो टीचर में उन्होंने बर्फ़ जे कारखाने तां चौकीदार खणी करे उन्हनि खे बि टीचर 30 ते कयो, सब्ज़ी वारे रेड़े तां बि उन्हनि खे खणी करे टीचर कयो, रक्शे लाइन वारे खे बि टीचर कयो, 30 ते हार्ड एरिया सिंपल एरिया ॾेई करे मिटी पॉलिसी खेॾी करे सरदार शाह 30 ते बि माण्हू खया। पर हिते असांजा काफ़ी सारा नौजवान जेके 90 मार्कूं खयूं वेठा आहिनि, 100 खां प्लस मार्कूं खयूं वेठा आहिनि, पर हुनजे बावजूदि हू फेल त इहा नाइंसाफ़ी आख़िर केसि ताईं हलंदी त हेॾा जेके नौजवान हज़ारे ई तादाद में नौजवान खे तव्हां डिस्क्वालीफाइड कया आहिनि, आख़िर कहिड़े हिसाब सां असां होम मिनिस्टर खां बि इहो ई रिक्वेस्ट कंदासीं न महिरबानी करे हिन नौजवाननि सां इंसाफ़ कर। हींअर महिरबानी करे CM सिंध खे बि असां रिक्वेस्ट था कयूं, असां जेको आहे IG साहब खे बि रिक्वेस्ट था कयूं त महिरबानी करे जेका तव्हां इहा पॉलिसी रखी आहे इहा पॉलिसी तव्हां कटे करे जेके बि नौजवान 40 खां मथे पास आहिनि उन्हनि ग़रीबनि खे तव्हां फेल छो कराए ॾिनो आहे। ऐं वोटर न आहियूं। ऐं ॿी ॻाल्हि